अहम ख़बर शामिल कंदासीं त कॉमेडी किंग उमर शरीफ जी अमरीका मां इलाज में वॾी अॻभराई थी आहे। सिंध सरकार पारां एयर एम्बुलेंस खे रक़म जी अदायगी लाइ वफ़ाक़ सां राब्तो कयो वियो आहे। सिहत खाते जो चवणु आहे त उमर शरीफ खे अमरीका मुंतक़िल करण लाइ एयर एम्बुलेंस जे ख़र्च लाइ फंड मंज़ूर थी चुको आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया त कॉमेडी किंग उमर शरीफ जी अमरीका मां इलाज में वॾी अॻभराई थी आहे। सिंध सरकार पारां एयर एम्बुलेंस खे रक़म जी अदायगी लाइ वफ़ाक़ सां राब्तो कयो वियो आहे। सेहत खाते जो चवणु आहे त उमर शरीफ खे अमरीका मुंतक़िल करण लाइ एयर एम्बुलेंस जे ख़र्च लाइ फंड जी मंज़ूरी थी चुकी आहे। अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया त कॉमेडी किंग उमर शरीफ जी अमरीका मां इलाज में वॾी अॻभराई थी आहे। सिंध सरकार पारां एयर एम्बुलेंस खे रक़म जी अदायगी लाइ वफ़ाक़ सां राब्तो कयो वियो आहे। सेहत खाते जो चवणु आहे त उमर शरीफ खे अमरीका मुंतक़िल करण लाइ एयर एम्बुलेंस जे ख़र्च लाइ फंड मंज़ूर थी चुको आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त कॉमेडी किंग उमर शरीफ जी अमरीका मां इलाज में वॾी अॻभराई थी आहे। सिंध सरकार पारां एयर एम्बुलेंस खे रक़म जी अदायगी लाइ वफ़ाक़ सां राब्तो कयो वियो आहे। सेहत खाते जो चवणु आहे त उमर शरीफ खे अमरीका मुंतक़िल करण लाइ एयर एम्बुलेंस जे ख़र्च लाइ फंड मंज़ूर थी चुको आहे। अहम अपडेट अवां सां शेयर कयूं पिया त कॉमेडी किंग उमर शरीफ जी अमरीका मां इलाज में वॾी अॻभराई थी आहे। सिंध सरकार पारां एयर एम्बुलेंस खे रक़म जी अदायगी लाइ वफ़ाक़ सां राब्तो कयो वियो आहे। सेहत खाते जो चवणु आहे त उमर शरीफ खे अमरीका मुंतक़िल करण लाइ एयर एम्बुलेंस जे ख़र्च लाइ फंड मंज़ूर थी चुको आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया त कॉमेडी किंग उमर शरीफ जी अमरीका मां इलाज में वॾी अॻभराई थी आहे। सिंध सरकार पारां एयर एम्बुलेंस खे रक़म जी अदायगी लाइ वफ़ाक़ सां राब्तो कयो वियो आहे। सेहत खाते जो चवणु आहे त उमर शरीफ खे अमरीका मुंतक़िल करण लाइ एयर एम्बुलेंस जे ख़र्च लाइ फंड मंज़ूर थी चुको आहे।